जे सज जे सामो हीरा वया ककर मथा छांजे गई पाण में यार वडी गाला ककर अची वयो हिकड़े जो यार मां तो बांधो कया वाकई सच्चा वारा किन किन चयो त इत्तेफाकी वाक्यो होंदो असान के वरी शाम खां उस देखणी वीलासो शाम देखणी आया हिकड़ो तोबा करे वयो बाकी पवनी रया उहे बार बार मुबारक खणी वया वरी बि ककर मुबारक मथा अची वयो ॿियो बि तोबा करे वयो टे चयो अञा बि इत्तेफाकी वाक्यो थी सघे थो जॾहिं वो टियों बि ॿार खणी आयो त वरी टियों भेरो मुस्तफा जे वारनि मुबारकनि जे मथां ककर छांव अचे गई टई ॼणा ताइब थी विया तिन्हनि हिन ॻाल्हि खे तस्लीम कयो मञियो त वाकई मुस्तफा जा सच्चा वार मुबारक तुंहिंजे शान मथां दरगाह शरीफ जा खतीब जामिया राशिदिया जा मोहतमिम हजरत अल्लामा मुफ्ती दोस्त अली सिकंदरी दामत लालिया तशरीफ वठी आया ज़ाहिरा दुआया कलमा तुनन जा थीला ए वक्त में भी गुंजाइश कोने मथा फेब्रुअरी जो वक्त शुरू थियण वारो आ मां अर्ज़ कयो त मां अग में खत्म कंदुसि उन खां बि अग में खत्म कंदुसि पर निस्बत जे हवाले सां हिकड़ी मोहब्बत जी ॻाल्हि आहे बिल्कुलु मुख़्तसर वरी आवाज़ सां सुभान अल्लाह जो महबूब जो विसाल थियो तदफीन हले पई तदफीन हुजूर जो को सहाबिया 8 हिजरी में मुसलमान थियो उर्वा बिन मसऊद सक़फी वो भी बीठो दिल में इरादो थस जैसा मज़ार मुबारक बाहर निकली आया नखे इरादो थियो त मुंहिंजी दिल जवे थी त सभिनी खां आख़िर में ज़ाहिर हाणे अलाए कॾहिं क़यामत अलाए कॾहिं थींदी हुजूर खे जी तदफीन थी रही आहे अॼु हुजूर हिजाब में पिया वञनि पर्दे में पिया वञनि वरी हिन नखनि सां त ज़ियारत कान थी सघंदी दिल सट खाधी त जेकर आख़िर में सभिनी खां आख़िर में हुजूर जो दीदार मां पर कया ज़ाहिरा मज़ार मुबारक में वेझा जेके हज़रत अली साईं हज़रत अब्बास जा फर्जंद उहे वेठी ठहन सब बाहर निकली आया हुजूर जी तदफीन जे मरहला हलन पिया हाणे आखिर में मां लहा
जेका इश्क आहे मोहब्बत उहा मोहब्बत रस्तो वरी पाण ठाहे ॾींदी इश्क जेकॾहिं सचो आहे मोहब्बत सची आहे निस्बत सची आहे त रस्तो बि ख़ुदि ब ख़ुदि ठहंदो हज़रत उर्वा बिन मसूद सऊदी इरादो कयो आख़िर में लहां पर कीअं लहां को न को वजह घुर्जे सबब घुर्जे मुंडी पाती पई उनखे आहिस्ता आहिस्ता करे लाहे करे अंदर मज़ार में उछलाइण खां पोइ दां कई ख़ातमी 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 मुंहिंजी मुंडी मुंहिंजे हेठि गिरी पई आहे हज़रत अली साईं ॾिठो बराबरि हिन जी मुंडी हेठि गिरी आहे हज़रत अली से फरमाए जल्दी कर मस मरहला तदफीन जा पिया हलना जल्दी लाओ मुंहिंजी मुंडी खण उर्वा बिन मसूद सफ़ी रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाए तो मक़सूद अर्ब कयो तो हुजूर जे जिस्म सां हथ बि लॻायो रसूलुल्लाह जी बरकत बि वरती हुई जिथे मोहब्बत हूंदी आहे उते निस्बत हूंदी आहे जिथे निस्बत हूंदी आहे रस्ता ईअं ठहंदा आहिनि अल्लाह ताला जे ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुझे चवण अमा जो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला दोस्तन जन हिन मेहनत कई आहे खुदा ताला उन्हनि जे मेहनत खे कोशिश खे क़बूल फरमाए दारैन में अल्लाह ताला उन्हनि खे सआदत नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।